ख़बर मां शेयर कंदासीं। मलीर मां गराब जे 200 ॻोठनि जी बिजली हिकु हफ़्ते खां बंदि आहे। रहवासियुनि गिरड स्टेशन जो घेराव कयो आहे, नारेबाज़ी बि कई वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे अपडेट कयूं त गडाब शहर ऐं ॿियनि इलाइक़नि में बिजली बंदि आहे। रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अवां खे आम ख़बर खां आगाह कयूं। मलीर मां त गडाब जे 200 ॻोठनि जी बिजली हिकु हफ़्ते खां बंदि आहे। रहवासी अज़ाब में वरितल आहिनि। अवां खे ॿुधायूं त रहवासियुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। गराब शहर कोनकर बंदेजा स्टॉप फकीर मोहम्मद ॻोठ गाजा ॻोठ समेत 200 ॻोठ गुज़िरियल हिकु हफ़्ते खां ऊंदाहीअ में ॿुॾल आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक इंतज़ामिया जो ॿिटो मयार आहे। ॿहिराड़ियुनि वारा इलाइक़ा बिजली खां महरूम आहिनि। बिजली न हुजण सबबि पाणीअ जी खोट बि पैदा थी वई आहे। बिजली बहाल करे परेशानियुनि खां बचायो वञे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे आम ख़बर ॾियूं। मलीर खां त गडाब जे 200 ॻोठनि जी बिजली हिकु हफ़्ते खां बंदि आहे। रहवासियुनि ग्रिड स्टेशन जो घेराव कयो वियो आहे। नारेबाज़ी बि कई वई आहे। रहवासियुनि पारां मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते बिजली बहाल कराए ॻणती ख़तमु कई वञे। गडाब शहर कोनकर बंदेजा स्टॉप फकीर मोहम्मद ॻोठ गाजा ॻोठ समेत 200 ॻोठ गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां ऊंदाहीअ में ॿुॾल आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया। 200 ॻोठनि जी हिन वक़्त ताईं बिजली बहाल न थी सघी। गडाब जे 200 ॻोठनि जी बिजली हिकु हफ़्ते खां बंदि आहे। अवां खे अपडेट कयूं त रहवासियुनि ग्रिड स्टेशन जो घेराव कयो आहे। नारेबाज़ी कई वई आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त मुसलसल लोड शेडिंग कई वई, जंहिं खां पोइ 200 ॻोठनि जी बिजली हिकु हफ़्ते खां बंदि आहे, जंहिं सबबि ॻणती में आहियूं। गडाब शहर कोनकर बंदेजा स्टाफ फकीर मोहम्मद ॻोठ गाजा ॻोठ समेत 200 ॻोठनि जी गुज़िरियल हिकु हफ़्ते खां बिजली बंदि आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूदु आहे मलीर मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद मुराद सियाल। जी वहीद मुराद, अपडेट कजो। जी, गडाब टाउन जो इलाइक़ो आहे जिते 200 खां वधीक ॻोठनि जी के इलेक्ट्रिक इंतज़ामिया बिजली बंदि करे छॾी आहे। बिजली जी बंदिश जे ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि ग्रिड स्टेशन जो घेराव कयो आहे। एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ॻोठनि जा माण्हू हिन ग्रिड स्टेशन ते गॾु थी विया आहिनि। हिननि जो इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल हिकु साल खां वठी गडाब जे ॿाहिरनि वारनि इलाइक़नि सां के इलेक्ट्रिक इंतज़ामिया नाइंसाफ़ी करे थी। कराची में के इलेक्ट्रिक इंतज़ामिया जेको ॿाहिराड़ी वारो कराची जो इलाइक़ो आहे उते ॾिठो हिकिड़ो निज़ाम क़ाइमु करे छॾियो आहे। शहरी इलाइक़नि खे बिजली ॾिनी वई थी, जॾहिं त कराची जे सवें ॻोठनि जी जेको आहे बिजली हर हफ़्ते बंदि कई वञे थी। हिकु हिकु महीनो हिते बिजली गाइबु आहे। बिजली न हुजण जे करे गडाब बंदेजा स्टाफ कोंकर फकीर मोहम्मद ॻोठ गाजान ॻोठ समेत जेके गडाब जा ॾूरा इलाइक़ा आहिनि, जेके शहरी इलाइक़नि खां 50-60 किलोमीटर परे आहिनि, उते पाणी जो वॾो बहिरान पैदा थियल आहे। चूंडल नुमाइंदनि जी लापरवाही जे करे के इलेक्ट्रिक इंतज़ामिया रोज़ानो जेको आहे नाइंसाफ़ी करे थी। बिजली बंदिश जे करे पाणी जो हिकिड़ो तमामु वॾो बहिरान पैदा थियल आहे। हर हफ़्ते वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद मुराद सियाल।